ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। साल 2024 जो पहिरियों चंड ग्रहण अॼु थींदो। पाकिस्तान में नज़ारो मुमकिन नाहे। चंड ग्रहण सुबुह 9:53 ते शुरू थींदो, जेको 12:12 ते पंहिंजे उरूज ते पहुचंदो। चंड ग्रहण 2:32 ते ख़त्म थी वेंदो। चंड ग्रहण अमरीका, यूरोप, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, उत्तर ऐं ओभर एशिया जे अक्सर मुल्कनि में नज़र ईंदो, जॾहिं त पाकिस्तान में चंड ग्रहण मुमकिन न हूंदो। इन खां अलावा भारत में बि ॾिसणु मुमकिन नाहे। हलंदड़ साल जो ॿियो जुज़वी चंड ग्रहण 17 सितंबर ते थींदो। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। साल 2024 जो पहिरियों चंड ग्रहण अॼु थींदो। पाकिस्तान में नज़ारो मुमकिन नाहे। चंड ग्रहण सुबुह 9:53 ते शुरू थींदो, जेको 12:12 ते पंहिंजे उरूज ते पहुचंदो। चंड ग्रहण 2:32 ते ख़त्म थी वेंदो। चंड ग्रहण अमरीका, यूरोप, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, उत्तर ऐं ओभर एशिया जे अक्सर मुल्कनि में नज़र ईंदो। हिते मां सां बि अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कोयटा जे इलाइक़े हीर अलीज़ई में 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी थी विया। सादुल्ला बादेज़ई ऐं मुला काकोज़ई धुरियुनि में झेड़ो थियो। फायरिंग में मोहम्मद शफ़ी बादेज़ई मारिजी वियो। कमाल सरवर ऐं हज़रत काकोज़ई ज़ख़्मी थी पिया। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा जे इलाइक़े हीर अलीज़ई में 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सादुल्ला बादेज़ई ऐं मुला काकोज़ई धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में मोहम्मद शफ़ी बादेज़ई मारिजी वियो, जॾहिं त कमाल सरवर ऐं हज़रत काकोज़ई ज़ख़्मी थी पिया। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। कोयटा जे इलाइक़े हीर अलीज़ई में 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा